गौसपुर का रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुहैब अहमद रहीम। गौसपुर शहर में सूफ़ी बुजुर्ग सैयद अब्दुल रहीम शाह उर्फ शहीद बाबा जो 73हों 3 ॾींहनि वारो सालियानो उर्स मुबारक वारो मेलो जारी आहे। हिन उर्स मुबारक वारे हर साल लॻंदड़ मेले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि कशमोर, कंदकोट, बडाणी, बख्शापुर, करमपुर ऐं ठुल समेत ॿियनि शहरनि मां सभी अक़ीदतमंद अची शिरकत कंदा आहिनि। मेले जी आख़िरी राति सूफ़ियाणी महफ़िल जी तक़रीब कोठाई वेंदी आहे, जंहिं में हिन दफ़े इलाइक़े जे केतिरनि ई फनकारनि सैयद राशिद शाह, गुल हसन थहीम, पोपट मल्हार, अली हसन सावंत, शुएब चुन, कुदरती जलाल ऐं ॿियनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे आयल अक़ीदतमंदनि खां ख़ूब दाद हासिल कयो। आयल केतिरनि ई अक़ीदतमंदनि सूफ़ियाना कलामनि ते झूमरियूं पाए ख़ुशी कई। दरगाह जे गादी नशीन सैयद फरमान अली शाह मीडिया खे ॿुधायो त हर साल इहो मेलो वॾे अक़ीदत एहतराम सां मल्हाईंदा आहियूं, जंहिं में सभई अक़ीदतमंद मुख़्तलिफ़ शहरनि भर पासे जे ॻोठनि खां अची शिरकत कंदा आहिनि ऐं उन्हनि लाइ ख़ासि लंगर जो बि बंदोबस्त कयो वेंदो आहे। ॿिए पासे गौसपुर पुलिस उन मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त करे छॾिया।